वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे आइनी मुद्दो मुकमल थियण ते इक़्तिदार निगरान हुकूमत हवाले करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सुभाणे संदन हुकूमत जो मुद्दो पूरो थी वेंदो। आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे इक़्तिदार निगरान हुकूमत हवाले कयो वेंदो। मुल्क मुश्किल तरीन हालतुनि मां निकिरी चुको आहे। जल्द पाकिस्तान कर्ज़नि मां जान छॾाए जल्द पंहिंजे पेरनि ते बीहंदो। दुश्मन क़यामत ताईं पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां ॾिसी नथो सघे। मुल्की तरक़ी जो मज़बूत प्लान जोड़ियो वियो आहे। वसीलनि जी विंड विर्छ बदिरां मुनसिफ़ाणी विर्छ लाइ हिकु प्लान ते मुतहद थियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां GHQ जो अलविदाई दौरो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी तरफ़ां शानदार आजियां, गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौमी असम्बली टोड़ण लाइ समरी सदर खे मोकिलण जो इम्कान। वज़ीर आज़म जी एडवाइस ते सदर आरिफ अलवी 9 अगस्त ते क़ौमी असम्बली टोड़ींदो। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी लाइ शहबाज शरीफ ऐं अपोज़िशन लीडर में मुलाक़ात सुभाणे थींदी। वफ़ाक़ी गरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त हलंदड़ साल आम चूंडूं न थींदियूं। निगरान हुकूमत 120 ॾींहनि अंदरि तकबंदियूं कराईंदी। 190 ॾींहनि जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। निगरान वज़ीर आज़म लाइ नालो अॼु शाम या सुभाणे ताईं फाइनल थी वेंदो। हफ़ीज़ शेख ऐं ॿियनि जे नालनि ते गौर कयो पियो वञे। कतई फ़ैसिलो न थी सघियो आहे। आम चूंडुनि में कुझु देरि थी सघे थी, पर 9 महीननि जेतिरो डिघो वक़्तु न लॻंदो। आर्मी चीफ जो दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न करण वारो पैगाम सही आहे। सरहाड़ी भरिसां खौफ़नाक ट्रेन हादसे जे 33 कलाकनि खां पोइ अपट्रैक बि बहाल। खैबर मेल समेत मुख़्तलिफ़ स्टेशन ते बीठल मुसाफ़िर ट्रेनूं मंज़िल तरफ़ रवानियूं। हादसे में ज़ख़्मी थियल 21 मुसाफ़िर अञा ताईं नवाबशाह इस्पताल में इलाज हेठि। मेजर तुफ़ैल मोहम्मद शहीद जो 65 शहादत जो ॾिहाड़ो। पाक फ़ौज चेयरमैन ज्वाइंट चीफ स्टाफ कमेटी ऐं सब चीफ तरफ़ां शहीद खे भेटा पेश। मेजर तुफ़ैल मोहम्मद शहीद निशान हैदर जो एज़ाज़ माणींदड़ ॿियो शहीद आहे। संदसि शहादत असांखे वतन जी दिफ़ा लाइ पाक फ़ौज जी गैरमामूली क़ुर्बानी जी यादि ॾियारी अथई। क़ौम खे पंहिंजे शहीदनि ते फ़ख़्रु आहे। ISPR जो बयानु। कराची में के इलेक्ट्रिक इंजीनियर इमरान नाइच क़त्ल केस जी जांच में अहम अख़बाराई। वाली जी अदालत जवाबदार खे वधीक 6 ॾींहनि जी रिमांड ते CTD हवाले करे छॾियो। मक़तूल जे घर वारी खे बि जांच में शामिल करण जो फ़ैसिलो। CTD जो चवणु आहे त मक़तूल जी घर वारी जवाबदार फैसल सियाल खे घर जी लोकेशन, वीडियो ऐं तस्वीरूं मोकिलियूं। मक़तूल जी घर वारी क़त्ल में जवाबदार जी भरपूर मदद कई। कराची जी लियारी वारे इलाइक़े में शहीद थियल रेंजर्स अहलकार पीर वसण में मीटिंग मां हवाले। शहीद जी जनाज़ी निमाज़ में सभी शहरनि जी शिरकत। कराची में जनाज़ी निमाज़ में चीफ सेक्रेटरी, DG रेंजर्स ऐं पुलिस अमलदारनि जी शिरकत। नाइक दिलशाद लाशारी जो मढ़ फ़ौजी एज़ाज़ सां मीटिंग मां हवाले कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ हर मुमकिन क़दम खणण जी हिदायत। जस्टिस नेमतुल्लाह फलपोटो रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पुलिस गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ कंहिं बि क़िस्म जा क़दम खणण लाइ तयारु नाहे। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ में अहम अख़बाराई न थियण ते माण्हुनि अदालत अचण ई छॾे ॾिनो आहे। पीरगोठ में हथियार बंदनि था क़त्ल थियल सहाफ़ी मिटी मां हवाले। मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। हिंगोर जा खोड़ा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बि क़लम धड़नि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। सामारे वेझो मंज़ूर कॉलोनी भरिसां घर अंदरि नौजवान जो गलो कपियल लाश हथ। मक़तूल जी बशीर अहमद तौर सुञाणप। ओबावड़े में पीउ पंहिंजे नियाणी खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। ॻोठ गुडो शहर में ईसो शहर पंहिंजी नियाणी ज़ीनत शहर खे गोलियूं हणी क़त्ल कयो। मोरे वेझो ॻोठ मनही भरिसां हथियार बंदनि जी मर खणी वेंदड़ एम्बुलेंस मां फुरलट। वाक़िए ख़िलाफ़ मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। नसीराबाद में पाणी कोर्ट ख़िलाफ़ UC चेयरमैन जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पाणी कोर्ट सबबि वार ऐं नसीराबाद तहलके जूं ज़रई ज़मीनूं गैर आबाद थी वियूं आहिनि।
लाड़काने भरिसां राइस कैनाल में बुॾी वियल पीउ ऐं संदसि पुट जा लाश हथ न अची सघिया। डबल 1 ऐं डबल 2 जे टोबनि तरफ़ां नींगर साहिल ऐं संदसि वालिद मुजाहिद हुसैन शेख जी ॻोल्हा, इलाइक़े में सोग। ऐं हैदराबाद में औरत हिक ई वक़्तु 6 ॿारनि खे जनम ॾिनो, 5 ॿारड़ा फ़ौत। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त 6 ॿारनि खे जनम ॾींदड़ औरत जी हालत हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे।